नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ कंडो स्टाप क़ौमी शाहराह लॻ काज़ी आबाद क़ालूनी जे रहवासिन जो क़ालूनी जी रजिस्ट्रेशन ऐं बुनियादी सहूलियतूं न मिलण खिलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे बिल्डर खिलाफ़ शदीद नारेबाज़ी। बिल्डर क़ाज़ी शौकत प्लाटनि जा समूरा पैसा वठी वियो पर एग्रीमेंट ते नाहे लथो। 11 साल गुज़रण बावजूद गैस बिजली ढेरे सिस्टम का बि सहूलियत न मिली है। रजिस्ट्रेशन बि नथी ॾिनी वञे। रहवासिन फिदा हुसैन सोलंकी, अकबर मरी, चंदो बागड़ी ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे चयो त असां 2010 में हाला पुराणा जे बाअसर शख़्सियत क़ाज़ी शौकत खां काज़ी आबाद कॉलोनी में प्लाट वरिता हुआ, जंहिंजी एग्रीमेंट तहत कॉलोनी खे बिजली, गैस, पाणी, मस्जिद, मंदिर, पार्क, सूदो ढेरे सिस्टम ॾियणो हो। असीं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सेशन जज मटियारी खां मुतालबो करियूं था त असांजी कॉलोनी खे समूरी बुनियादी सहूलियतूं ऐं एग्रीमेंट जे मुताबिक़ रजिस्ट्रेशन ॾियारी वञे। ॿी सूरत में असीं एहतजाज जो दायरो वसी कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।